असांजे रमज़ान जमाल जो होटल हुयो, उन होटल ते को लाशारी को ॿिया अलाए कहिड़ा पाण में विढ़ी पिया। होटल जे मालिक छोकिरे चयो त मुंहिंजे होटल में न विढ़ो, ॿाहिरि वञी विढ़ो। उन ते छोकिरे खे थपा थुपी कयूं, उन खां पोइ जहिड़ो थी वियो। पोइ त लाशारी अलाए पाण में अलाए कीअं बि विढ़िया, ख़बर कोन्हे छा आहे छा न आहे। वरी अची जो असांजे शरीफ़ जमाल जो ट्रैक्टर हेॾां अचे पियो, उनजो ट्रैक्टर ज़ोरी काए 4-5 ॼणा अची सीना ज़ोरी करे ट्रैक्टर काए विया आहिनि। हाणे वाही SHO जेको आहे मन मस्ती करे पियो थो, FIR कोन थो वठे न NC। असां हिननि जे होटल वारनि जो असांजे माइटनि जा जमाल जा छोकिरा कल्ह उन्हनि खे लाकअप कयईं, जेको वेढ़ा बि उन्हनि सां हर शइ उन्हनि सां, जेको वरी बि उहो ई लाकअप। हे चोर सीना ज़ोरी हलंदा था वञनि, पुलिस जा साथारी आहिनि, कमाईंदड़ आहिनि। इन जे ख़िलाफ़ असांजो मुतालबो आहे जेसि ताईं SHO न हटाईंदा, FIR न थींदी, गिरफ़्तारी न थींदी, तेसि ताईं असां न उथंदासीं। मारनि जो लाचारनि जा कुझु 2-3 माण्हू आहिनि जेके पूरी क़ौम लाचारी न, पर लाचारनि जा 4-5 माण्हू आहिनि जेके हिन महिल शहर में दहशतगर्दी सरेआम 30 सालनि खां वठी कंदा था अचनि। हिननि जे घर में अॻे बि HP रेड कई हुई। असांखे ख़बर आहे हिननि जा घर ठाथऊं, इहे लोफरनि जा आहिनि, लोफरनि जा कम इहे आहिनि। हे दुकान होटल ते जहिड़ो थियो आहे, वरी ट्रैक्टर काए विया आहिनि, छोकिरो अगवा करे विया आहिनि। हिन मां सूबेदार खां इहो पुछा कयां थो SHO खां, अगरि तोखे उताक हलाइणो आहे या थाणो हलाइणो आहे, अगरि उताक हलाइणो थिए त कंहिं वॾे जी उताक वञी हला। हिते अवाम जी ख़िदमत तोखे करिणो आहे, तूं अवाम जो नौकर आहीं, तोखे हिते ख़िदमत करणो पवंदो, FIR करणो पवंदो। अगरि FIR न कंदे त पंहिंजो घर भेड़ो वञी थी, पंहिंजो कंहिंजो हर पोइ कर, कंहिंजो बनी कर। आई